मां तव्हांखे अॼु सैनिटाइज़र ठाहिणु सेखारींदमि। हू घर में आसानी सां तव्हां ठाहे सघो था। कीअं ठाहिबो आहे? 100 ml स्प्रिट खणो। उनखां पोइ 2 ml असां ग्लिसरीन यूज़ कंदासीं। ही असांजो सैनिटाइज़र तौरु यूज़ कंदासीं। असां इनखे अल्कोहल रबी चवंदा आहियूं। हिनखे ॿई पाण में मिलाए हिनखे तव्हां शेक करे वठंदा। पोइ ही तव्हां पंहिंजे हथनि ते पंहिंजी फैमिली लाइ बि यूज़ करे सघो था, पर कोशिशि कयो तव्हां पाण वटि स्प्रे बॉटल इस्तेमालु कयो ताकी तव्हांखे उहा ईज़िली तव्हांजे हथनि ते यूज़ थी सघे। थैंक यू सो मच।